बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों असीं मसनवी रूमी शरीफ पढ़ी रहिया हुआसीं। हिन ॻाल्हि में ॿ किसा बयान थी चुका। किसो नंबर 40 बादशाह जो बाहि ॿारण ऐं वट सिक बुत रखणु ऐं पड़ो ॾियाराइण त जेको हुनखे सजदो कंदो छुटकारो लहंदो। ऐं किसो नंबर 41 हिकु औरत जो पंहिंजे ॿार सां गॾु अचणु इनकार करण ते ॿार खे बाहि में उछलाइण ऐं बाहि में ॿार जो ॻाल्हाइण। हिन हिसे में असीं टे किसा पढ़ंदासीं। किसो नंबर 42 माण्हुनि जो पंहिंजो पाण खे ज़ोक शोक विचां बाहि में विझणु। किसो नंबर 43 मस्करीअ सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो खणंदड़ शख़्स सां थियल तादी। ऐं किसो नंबर 44 यहूदी बादशाह जो बाहि ते कावड़ ॾियणु त उहा साड़े छुड़ंदी ऐं बाहि जो जवाबु ॾियणु। किसो नंबर 42 माण्हुनि जो पंहिंजो पाण खे ज़ोक ऐं शौक़ विचां बाहि में विझणु। खलके खुदरा बादज़ा बेख्वेशतन मीफ़गंद दंद अंदर आतिश मर्द ज़न। उनखां पोइ बेख़ुद थी करे माण्हू मर्द ऐं औरतूं पंहिंजो पाण खे बाहि में विझण लॻा। कंहिंजे सॾण ऐं ज़ोर भरण खां सवाइ दोस्त जे इश्क जे करे किरी पिया। छाकाणि त हर हिकिड़ी शइ खे मिठो करणु उन जे तरफ़ां आहे। सिपाही माण्हुनि खे बाहि खां रोके रहिया हुआ पर माण्हू ज़ोरीअ करे वञी रहिया हुआ। यहूदी शर्मिंदो थी रहियो हो। ख़ुदा जो शुक्र आहे जो शैतान यहूदी ख़ुदि पंहिंजे ॼार में फासी पियो। जहिड़ीअ तरह उहो यहूदी बादशाह पंहिंजे कम खां ख़ुदि ज़लील थियो, अहिड़ीअ तरह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मज़ाक़ उॾाइण वारा ज़लील थिया। किसो नंबर 43 मस्करीअ सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो नालो खणंदड़ शख़्स सां थियल तादी। आंधने गुज़ कर दो अज तसखुर बखांद नामे अहमद रा दहानश कज़ बवांद। जंहिं मुंहुं टेढ़ो कयो ऐं अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मस्खरीअ सां वरितो उन जो मुंहुं टेढ़ो ई रहिजी वियो। मस्खरी करण वारो वापसि आयो ऐं चवणु लॻो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे माफ़ करियो। तव्हांखे ख़ुदा जी महिरबानी सां लुदनी इल्मु हासिलु आहे। इल्म लुदनी बराए रास्त ख़ुदा खां कंहिं उस्ताद खां सवाइ हासिलु थींदो आहे। मूं जहालत जे करे तव्हांजो मज़ाक़ उॾायो। कंहिंजी पर्दादारी करणु चाहींदो आहे। ख़ुदा कंहिंजी पर्देदारी करणु चाहींदो आहे त हुनजे वाता पाक माण्हुनि ते ताना ज़नी कराईंदो आहे। ऐं जेकॾहिं ख़ुदा चाहींदो आहे त कंहिंजी पर्दा पोशी करे त उहो शख़्स ऐबदारनि जा ऐब बि बयानु न कंदो आहे। उहा अखि मुबारक आहे जेका ख़ुदा जे ख़ौफ़ में रोए थी ऐं उहा दिलि मुबारक आहे जेका ख़ुदा जी मोहबत में जले थी। हर सख़्तीअ खां पोइ राहत हूंदी आहे। जेको शख़्स अंजाम ते नज़र रखे थो उहो क़ाबिल मुबारकबाद आहे। अलाह जे ख़ौफ़ खां अकेलाईअ में रोइण अलाह खे ॾाढो महबूब आहे। सैयदुल कौनैन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम माफ़ करे छॾियो ऐं फरमायो तूं रहम चाहीं थो त ॻोढ़ा ॻाइण वारे ते रहम कर, तूं रहम चाहीं थो त कमज़ोरनि ते रहम कर। किसो नंबर 44 यहूदी बादशाह जो बाहि ते कावड़ ॾियणु त उहा बाहि साड़े छो न थी ऐं बाहि जो जवाबु ॾियणु। रूब आतिशे करदे छे काए तंद हू आ जहां सोज़े तबे ई खूत हू। यानी बादशाह बाहि ॾांहुं मुतवजो थियो त ए बदमिज़ाज तुंहिंजी दुनिया खे साड़ वारी फितरी आदत केॾांहुं वई? तूं छो नथी साड़ी? तुंहिंजी ख़ासियत केॾांहुं वई? या असांजे नसीब सां तुंहिंजी नियत बदिलजी वई? तूं पंहिंजे पुॼारियुनि खे कॾहिं बि ख़ासियत ॾांहुं तूं पंहिंजे पुॼारियुनि खे कॾहिं बि बख़्श नथी करी। तूं उन्हनि खे जेकी तोखे नथा मञनि छो नथी साड़ी? हाय ताजुब, हीअ कहिड़ी बदनज़री या बदहवासी आहे जंहिंसां इंसान जा हवास गुम थियो वञनि। या कंहिं तो ते जादू कयो आहे या सीमिया आहे। सीमिया उहो इल्मु आहे जंहिंजे ज़रिए इंसान पंहिंजी शक्ल बदिलाए छॾींदो आहे, मोहूम शयुनि खे मौजूदु करे ॾेखारींदो आहे। बाहि जवाबु ॾिनो त आउं साॻी बाहि आहियां, अंदरि अची ॾिस। आउं ख़ुदा जे हुकुम सां साड़ींदी आहियां। जीअं ज़ाहिरी बाहि ख़ुदा जे हुकुम जी पाबंद आहे अहिड़ीअ तरह बातिनी बाहि बि ख़ुदा जे हुकुम जी पाबंद आहे। ख़ुदा असबाब जा असरात बदिलाए छॾींदो आहे। जेतिरे क़दुरु अंसर आहिनि ख़ुदा जे हुकुम जा पाबंद आहिनि।
ऐं उन जे अहकामनि खे सम्झनि था। फ़क़ति आउं बाहि हुकुम जे ख़ुदा जे हुकुम जी पाबंद न आहियां, पर मुंतज़िर बि रहंदी आहियां। यकीनन अलाह ताला मुसब्बिबुल असबाब आहे, यानी असबाब में तासीर उहो ई पैदा कंदो आहे। अवाम जी निगाह ज़ाहिरी असबाब ते रहे थी, अंबियान जी नज़र मुसब्बिबुल असबाब ते रहंदी आहे। ॾोल जे छिकण जो सबबु बज़ाहिर रसी आहे, पर हक़ीक़ी सबबु रसी छिकण वारो आहे। फ़लसफ़ी आसमान खे मुसब्बिबुल असबाब मञीनि था। मौलाना रूमी रहमतुल्लाह ताला अलैह फरमायो त असबाबे ब मंज़िला घड़ी आहे ऐं असुल सबबु घड़ीअ खे घुमाइण वारो अलाह ताला आहे। फ़लसफ़ी फ़लकुल अफ़लाक जी गर्दिश खे हक़ीक़ी सबबु करार ॾियनि था। तूं ख़ाली आसमान वांगुरु सरगिर्दा न रह ऐं बेअकुलीअ जे करे मरख वांगुरु न जल ऐं सड़। मरख हिकु वणु आहे जंहिं मां बाहि कढंदा आहिनि। हवा ऐं बाहि अलाह जे हुकुम सां वजूद में अचे थी। आद जी क़ौम जंहिं में हज़रत हूद अलैहिस्सलाम खे पैगंबर बनाए मोकिलियो वियो हो, उन जी सरकशी ऐं नाफ़रमानीअ जे करे उन्हनि ते हवा मुसलत कई वई, जंहिं उन्हनि मां काफ़िरनि खे हलाक कयो। हवा जे करे अलाह जे हुकुम खां सवाइ हुजे हा त नेक ऐं बद में फ़र्क़ु कीअं करे हा।